एक और भाईजान हमसे मिले। बेटा चलिए कदम कर रहा हूँ। अरे वाह ज़बरदस्त। अब क्या हुआ भाई, क्या हुआ? वो पुलिस वाले हैं भाई। पुलिस वाले? छही टुबेल भरा पिया कुछ ॿिया दोस्त आया और खे असां जो आहिनि उते वीट काटन ऐं मुख़्तलिफ़ फसलनि जेके उन्हनि ते रिसर्च थींदी रही आहे। ही एडमिन ब्लॉक आहे जिते वीसी वेहे थो ऐं सॼा एडमिनिस्ट्रेशन जा मामला ॾिठा वञनि था हिन में। हा, हबीब बैंक बि आहे हिन में। हबीब बैंक सॼा हिन यूनिवर्सिटी जा मामला ॾिसंदी आहे। मुलाज़िमनि खे जेका पघार मिले थी उहा बि हबीब बैंक ज़रिए ई मिले थी। ही IT जो नओं डिपार्टमेंट ठहे पियो, शोबो ठहे पियो इहो। ऐं बाक़ी ही जेको पार्क आहे हिते इलाही यादूं बि आहिनि असांजूं ऐं हिते तमामु घणो कमु थिए थो। पढ़िया भाई। पढ़िया पिया आहियूं। हा बिल्कुलु। यादुनि ते तमामु घणो यादूं साईं, यादूं हर यूनिवर्सिटी में हूंदियूं आहिनि। सो ही मेन गेट आहे ज़रे यूनिवर्सिटी जो। हा, सेमेस्टर जूं जेके तयारियूं हूंदियूं पार्क में या हॉस्टल में हिते थींदियूं हुयूं। फ़ाइदो वरितोसीं।
पर मिस्टर हुसैन गोपांग अरे जो मेजबान साथ थोड़ा और तकड़िया। हमला बहुत आगे अंबड़ियों अरे तव्हां खाइण चाहियो जेकॾहिं खाई सघो था इता मिंजो हुन दौरान खाओ बराबरि ड्रीम वर्ल्ड कराची टोटली फ्री हां बस भाऊ ये हाथ तक था कहीं हां पट्टा खाई था पक्का था हां पकड़ा पट्टा खाई था नहीं सही वन वन सामू सामू अरे यार वाकई हिन वन में त अंबड़ियो आहिनि
ज़्यादा है क्या? क्या हुआ भाई, क्या हुआ? पुलिस मारे हैं भाई। पुलिस वाले? यार बोलो तो ट्यूबवेल तो खुलवा दो ना फिर। होता है। बहरहाल खैसाना मोरी ऐं इर्द गिर्द कलम 144 लागू थियल हुयो, छो त हिते अक्सर नौजवान ॿुॾी मरंदा रहिया आहिनि ऐं कोविड-19 जे करे बि कलम 144 खे वधीक सख़्तु कयो वियो। बहरहाल असां इंजॉय कयोसीं ट्यूबवेल ते ऐं हाणे असांजी वापसी आहे। इंशाल्लाह वरी ॿीहर मुलाक़ात थींदी कंहिं नए व्लॉग सां कंहिं नई जॻह ते। ऐं जे अव्हां असांजा वधीक व्लॉग ॾिसणु चाहियो था त पोइ सब्सक्राइब कयो ऐं घंटो वॼाए छॾियो त जीअं अव्हां ई असांजो साथ जुड़ियल रहे। सिंध आबाद हुजे, अमी आबाद हुजो, सदाईं गॾु।